Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी अदा सादिक पहिरियां भेट खां पोइ बि बचल खान ख़ामोश आहे। इन्हे मां लॻे थो त तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाबु आहियो। ताज़ो ताज़ो इहो बचल खान करम खान जी दावत खाई आयो आहे ऐं करम खान हुन जा अहिड़ा कन भरिया हूंदा जो बाहि थी वियो हूंदो इहो बचल खान ऐं तपी मोटियो हूंदो। हाणे ॾिसजो इहो बचल खान कहिड़ी थो बाहि बारे ऐं उन बाहि में कंहिंजा पलव था सड़नि। ॾिसणो इहो आहे। अदा सादिक तव्हां त महफ़ूज़ रहंदो या त असांखे बि पक्का? मूंखे बाहि जो को बि डपु नाहे। जेका बाहि मुंहिंजे अंदर में थी ॿरे न फफड़ करे, मां चाहियां थो इन इंतिकाम जी बाहि में ॾातू ऐं पीराणे खे साड़े रख करे छॾियां। अदा सादिक ॾातू ऐं पीराणो बि वॾा चालाक आहिनि, एतिरो जल्दी तव्हांजी ॼार में कोन फासंदा। सादिक जी मार ख़बर न चार। अहिड़ा बिटंगा फासंदा, बिटंगा जे कांव बिटंगो फासंदो आहे न, फतकण जी बि मोहलत न मिलंदनि। रुगो तव्हां 2-3 ॾींहं सब्र कयो। जेका न मूं खिचड़ीअ जी देग चाढ़ी आहे उनखे तपण त ॾियो, पोइ मज़ो ॾिस। पोइ तव्हां ॿई ॼणा ॾिसजो इन ॾातू ऐं पीराणे जूं रड़ियूं ऐं रीहूं दाहूं तव्हांजे ॻोठ ताईं ईंदियूं ॿुधण में। हू छा था सम्झनि ॿई ॼणा? चालू रुगो हू था ॼाणनि, असां रुगो ॼट आहियूं, जाहिल आहियूं, असांखे का ख़बर कोन थी पए। पीराणा, करम खान वॾी चाल खेॾी हो। करम खान जी इन चाल में बचल खान वञी दसियो सांवल खे। सांवल ऐं बचल खान हिक ॿिए खां धार। हाणे ॾिसूं त बचल खान राज खे कहिड़ो थो मुंहुं ॾेखारे। दादू खान वाकई बचल खान करम खान खे समझी न सघियो। अञा छा सम्झे करम खान खे? करम खान बचल खान सां एॾियूं जुठूं कयूं, सांवल खे धक हणाई, पोइ बि न सम्झी सघियो। अञा छा सम्झंदो? ऐं टोड़ी वञी बचल खान करम खान सां ठाह कयो। उनजो नतीजो छा निकितो? बचल खान जे जिगर जो टुकड़ो करम खान पंहिंजी चाल खेॾी उन खां धार करे छॾियो। दादू खान बचल खान इहो सही कमु न कयो। सांवल संदसि जिगर पंहिंजो बचो उनखे धार करे सघी। यार मूंखे ॾाढो इन शइ जो ॾुख। ॾिसूं था त हाणे असांजे ॻोठ जो राज बचल खान खे केतिरो थो भाए या सांवल खे। कमला ओ कमला, अरे साईं पानी तो पिया रे। हाँ हाँ धनी अचां थी, ॾियां थी पानी। वे कमला ले ले। धनी अॼु गोड़ सां छो थो ॾिसी मूंखे? कमला, कमला मां पंहिंजे जीवन जा रंग थो ॾिसां। जीवन जा रंग? पर कहिड़ा रंग? सभई रंग कमला, काइनात पूरी है। इंदर धनुष में सिर्फ 7 रंग थींदा आहिनि कमला। त तो में काइनात जा सभई रंग आहिनि। साईं भला अॼु अकेले वण हेठां गुजरी आयो आहे छा? अकेले वण हेठां न कमला, अॼु मंदर तां थी आयो आहियां। धनी मूंखे त ईअं थो लॻे ॼणो अॼु तूं भॻवान सां मुलाक़ात करे आयो हुजे। भगवान सां न कमला, ख़बर अथई कमला अॼु देवीअ जा दर्शन थिया आहिनि। सच धनी? देवी त सुंदर हूंदी, कहिड़ो लिबास हुयसि, ॾिसण में कीअं हुई?
ऐं तोसां छा ॻाल्हायई? कमला हिक पल में मान सम्मान ॾिनई। ख़बर थी कमला, मूं ईअं महसूसु कयो त ॼणो हज़ारनि सालनि जी तपस्या पूरी थी आहे। कमला हुनजा वीचार मुंहिंजे ज़ख़्मनि जे मथां मरहम बणिजी कमला मुंहिंजे मन खे शांती ॾेई रहिया। इहो त ॼणो ख़्वाब जहिड़ो मंज़र थो लॻे। न कमला, ख्वाब न हक़ीक़त। ईअं महसूसु थियो ॼणो विञायल वजूद जो गुम थियल हिकिड़ो हिसो मिली वियो आहे। छॾ धणी हाणे हिननि ॻाल्हियुनि खे, मूंखे घर जो कमु करणु ॾे, अञा इलाही कमु रहियल आहे। कमला तोखे कीअं ॿुधायां त मंदर ते माया देवी मिली। ॼणा गाॾी काहे अच? छा थियो आहे? ख़ैर त आहे, ॿुधाए। मां चयो गाॾी काहे अच? छा तूं ॿुधाइण पसंदि नथो करीं छा? अजय सवाल न कर। गाॾी ॻोठ खां रस्ते वारी तरफ़ काहे अच? मां उते हली बीहां थो, देर न कजांइ। गाॾी त मां काहे थो छा, पर तो पंहिंजो होश छो विञायो आहे? तूं बंदि कर, काहे जल्दी जल्दी अच। हमरा त होश में ई न आहिनि। मूंखे लॻे थो त बचल बारूद खे बाहि ॾेई छॾी आहे। करम खान, इहे पंहिंजूं शैतानी चालूं पाण वटि रख, असां ते न आज़माए, न त तुंहिंजी हिननि चालुनि में तोखे अहिड़ो त फासाईंदुसि जो मोह मथो पिटी थो रहंदे त मूंखे कहिड़े कारीगर खाधो जो ॾातूअ सां दुश्मनी कयमि। ॾातो, तव्हां जहिड़ा अॻिड़ियुनि जा गुॾा करम खान जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। करम खान, तो अञा ॾातूअ खे सुञातो ई किथे आहे? तुंहिंजो ख़ासि माण्हू सोबारो खान मुंहिंजे हिक धक सां अञा ताईं सिधो न आहे थियो, मुंहुं मथो वते थो पिटींदो। इन करे मां चवां थो त मूं खां टरी पासो कर। मूं डिगायूं छॾे ॾिनियूं आहिनि, मूंखे वरी हिन रस्ते ते न आण। जेकॾहिं मां वरी फड़ा शुरू कया न त पोइ मुंहिंजे निशाने ते तूं हूंदे तूं तुंहिंजो मां जीअण जजाल करे छॾींदुसि। मां बि त इहो ई थो चाहियां त करम खान जे साम्हूं को मुड़ुस माण्हू अचे त पोइ करम खान खे दुश्मनीअ में मज़ो ईंदो। हींअर त मुंहिंजे अॻियां सभ जो सभु अॻिड़ियुनि जा गुॾा बीठा आहिनि, जेके न दोस्तीअ जे क़ाबिल आहिनि, न ई वरी दुश्मनीअ जे। तो जेके बच्चल खान जा कन मूं ख़िलाफ़ भरिया आहिनि न, सुठो हिन में थई उनजे साम्हूं वञी ग़लती तस्लीम कर ऐं हक़ी चोरनि जा नाला ॾे। ऐं जेकॾहिं तो ईअं न कयो ऐं बच्चल खान खे मुंहिंजे ख़िलाफ़ तो इस्तेमालु कयो त तोसां गॾु उन शैतान खे बि पूरो कंदुसि जेको तुंहिंजो साथ थो ॾे। मूंखे मारण जा ख़्वाब थो ॾिसे तव्हां ॿिन्ही जे मनसूबनि खे जेकॾहिं मां धूड़ में न मिलायो न त पोइ मां ॾातू न आहियां। अचु
हमरा त होश में ही न हो। हाणे ॾिसां थो त बच्चल इन्हनि खे होश में आणे थो या वरी इहो बि कमु मूंखे ई करणो पवंदो। ॿियो त धणी अॼु मितेड़ी आई हुई। मितेड़ी? कमला ख़ैर त हुयुसि? हा धणी खेड़ त हुयुसि, पर अलाए छो उबाण कीअं उदास हुई। कमला छो? खपड़ ॾे त ख़ैर अथसि न? हा धणी अधे खबड़ ॾां त खेड़ हुयुसि, पर ॾाढी मायूस ऐं उदास हुई। चवे पई त कमला मूंखे बि औलाद नथो थिए। अरे भगवान, दया कर मालिक उन सभिनी ते जन वीचारनि खे हिन महिल ताईं औलाद न थियो आहे। मालिक औलाद जे न हुजण में अधु माण्हू त चढ़िया थी विया, अधु वीचारा वेगाड़नि वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि। बस धणी बस, मुंहिंजा शुतल सूर न जगाए। असांखे बि औलाद कोन्हे कमला, इहो बि त सच आहे। आख़िर सच खां केतिरो लिकी माण्हू ज़िंदगी गुज़ारींदो, पंहिंजे जीवन खे कहिड़ा कूड़ा दिलासा ॾिबा कमला। सच सच हूंदो अथई। बराबरि धणी ईअं त आहे, पर सच खे मुंहुं ॾियणु मूंखां नथो पुॼे। कमला ॾुखनि सां संगत रखबी न त सुख पाण ई अची वेंदा। ख़बर थी ॾुख सुखनि जी सूंहं। सही थो चवं धणी, भॻवान भली कंदो, असां इंसान करे बि छा था सघूं। बाबा करम खान त वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे। अलाए बचल खान ऐं हुनजे राज सां कहिड़ी दुश्मनी अथसि जो पलहांद पियो वठे। बाबा हिन में राज वारनि जो कहिड़ो ॾोह? ॾिस न, जेकॾहिं करम खान खे को पलांद वठिणो आहे त बचल खान खां वठे, ॾातू वारनि खां वञी वठे। इन्हनि वीचारनि मिसकीन मारूरनि हुनजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो हरू भरू उन्हनि खे वेठो थो गाणे में पीहे। बाबा सदाईं थींदो त ईअं ई आहे, जहिड़ो वॾनि माण्हुनि जो हूंदो आहे ऐं पादर वरी असां जहिड़ो ग़रीब खाईंदा आहिनि। बाबा बाबा इहो ई त आज़ार आहे। हाणे रणखन ॾिसणो रुॻो इहो आहे त मल बच्चल खान करम खान खे थो मारे या करम खान थो बच्चल खान खे मारे। बाक़ी बाबा ॻाल्हि हाणे सिर खां मथे चढ़ी वई। हाणे ॾिसणो सिर्फ़ु इहो आहे त ॻोठ वारा बच्चल खान खे कहिड़ी मोट था ॾियनि। सादिक, तूं छा थो सम्झी त करम खान सां मिली असांजे लाइ खॾू खोटींदे ऐं असां तोखे छॾे ॾींदासीं? इन ई तुंहिंजी खोटियल खॾ में तोखे दफ़न कयासीं। दातू हिन जो मतलब त बच्चल खान तव्हांजी निड़ीअ ते लत रखी आहे, तॾहिं त तव्हां ॿई ॼणा विफलियो पिया ऐं फतकण शुरू कयो अथव। सादिक खान, कूड़ जा पेर हूंदा ई न आहिनि। जंहिं ॾींहुं तोखे असांखे बच्चल खान ॻाल्हियुनि लाइ विहारियो न, पाण ई ख़बर पइजी वेंदी। भले साईं हथ हथ रखी ॻाल्हियूं कंदासीं सादिक खान, पोइ ॾिसंदासीं तूं पाण खे बचाइण लाइ कहिड़ा कहिड़ा कूड़ थो हणी। उहो ॾींहुं ईंदो ई कोन पीराणा, मता तोखे भुल न हुजे त उहो ॾींहुं ईंदो। उन ॾींहं जे अचण खां अॻु में इहो बच्चल खान तव्हां ॿिन्ही खे जीअरो ई दफ़न करे छॾींदो। अॼु ताईं बच्चल खान कहिड़ा खून कया आहिनि जो असांखे मारींदो? जेकॾहिं दातू तव्हां बच्चल खान खां बची वियो न ॿई ॼणा, इहो करम खान आहे न, इहो करम खान तव्हां ॿिन्ही खे जीअरो न छॾींदो। पर जेकॾहिं तव्हां ॿई ॼणा बच्चल खान ऐं करम खान खां बची वियो न, पोइ तव्हांखे चङी तरह ख़बर आहे न तव्हां ॿिन्ही खे त सादिक जी मार ख़बर न चार। असांखां ग़लती थी वई सादिक, तुंहिंजी छोरीअ जी जात तोखे पूरो कयो आहे। बस सादिक, ये उछलू छॾे ॾे,
विझाइन मथे में धूड़। तू विझे दे मुझे मथे में धूड़? हाँ, मुझे मथे में तू धूड़ विझा दे। लातू खाना तू ही मुड़ हे त चए थो त झड़पूं थियनि जीअं असां ॾोही थियूं। तमाम जल्द तुझो बिलो कंद सादिक। भले तू मुझो बिलो कजा, फिलहाल तो पैर ड्राए। हलो हलो पैर ड्रायो हलो, इन मसले के पो ॾिसंदासीं। ड्रायो पैर। राणा मां घड़ी खन मितेरी का थी अचा। हाँ ठीक है, जल्दी मोटण जी कजाए। ही मोटण जी छा? तू ओॾा वञी त ॾेखार। जेकॾहिं तू उते वई आई न तुंहिंजूं टंगूं भञी छॾींदसि। चुप करे त बी। मुंहिंजी मर्ज़ी आहे, तू केर थींदी आहे रोकण वारी? हाँ तुंहिंजी मर्ज़ी। ऐं जॾहिं आऊं मरी वञा न पोइ पंहिंजी मर्ज़ी भली हलाइजां। बाबा तू ही मां खे समझा, ईअं इन्हनि जो झेड़ो ख़त्म ही कोन थींदो। अड़े राणा, जेकॾहिं हिन माणे मुंहिंजे सम्झाइण में हुजे त मेरे मुंहिंजा हेड़ा हाल कोन थियनि। बराबर बराबर। पोइ त साईं तू जहाज़नि में घुमी आ, तुंहिंजा जहाज़ मूं बंदि कया। राणा पुफी के चओ न। मूं तोखे चयो न, सम्झी नथी त घर खां ॿाहिरि वञण जी का बि ज़रूरत कान्हे, इते ई तू रहंदी। पुफी आखिर एॾो साड़ मूंसां छो अथई? मां सम्झां थी, मुंहिंजा वॾा पित अथई अंदर में आ, ऐं उते वञी मुंहिंजूं गिलाऊं थी करी। सोरठ उते वञी अम्मा जी गिला न कजाए, पर नेकी कजाए नेकी। अब्बा ही उते वञी गीत गाए माणे जा या वञी नेकियूं करे, पर ही निभागी त सम्झंदी न त वञी में तेरी अटी मुंहिंजूं गिलाऊं कयूं अथई। सही तो चवी पुफड़। पुफीअ जे साम्हूं सचो सोन बि थी पए न, वरी बि चवंदी इहो मुंहिंजो दुश्मन आहे। सोरठ तोखे वञणो आहे त वञ, हाणे घणो अम्मा खे होश मां न कढ, न त वञण बि कोन ॾींदई। सही आहे। हेॾा वञी वरी केॾां थी? हाँ तोखे इते ई रहणो आहे। तूं मुंहिंजी नथी ॿुधी, सम्झी नथी मुंहिंजी ॻाल्हि खे। पागल लॻे। अरे हेॾा संभाल पंहिंजीअ खे, संभाल। मां कुझु ख्याल कर, सोरठ खे मारी नीए छा? पकिरियाड़ी तूं बि खणी छॾी सॼी धूड़ पाए, उते वरी कहिड़ियूं तरारूं हलाईंदे तुंहिंजे ख़िलाफ़। राणा हाणे हिन घर में मुंहिंजी का बि इज़त न आहे, मां हिन घर में कोन रहंदसि। बाबा हाणे हीअं कर, खणो लॾो ऐं राणे खे बि केल हलो। बाबा तूं ऐं अम्मा चाहियो इहो था त असां घर छॾियूं त ॿियो ॾींहुं थिए, पर ईअं कोन थींदो बाबा। जेकॾहिं हिन घर में रहणो अथव न त मुंहिंजी मर्ज़ी सां रहणो अथव। ये मन मस्तियूं हिन घर में कोन हलंदियूं। छुड़वाग खणी ज़ाल खे छॾियो अथसि। लातू खाना कावड़ के छॾ, कुछ दिमाग के थधो रख, ऐं दिमाग के थधो रखंदे त मसले जो हल निकिरी ईंदो। पिराणा सादिक सां दाव कयो आहे। सादिक सां अहिड़ी त जुट करणी आहे सॼी उमिरि वरी असां सां खौस करण जी ज़रूरत न करे। लातू खाना इहो सोचो थी त ढोर हूंदो कां वटि? पिराणा थी सघे थो त ढोर उन्हनि कोराए छॾियो हुजे, ढोर कोन मिलंदो। जेकॾहिं ढोर असां वापसि कयो बि न त इहो इल्ज़ाम असांजे मथां ई हूंदो। लातू खाना इन मसइले मां जान कॾहिं छुटंदी इहो सोचो अथई? तोखे ख़बर आहे त करम खान बच्चल खान जा एॾा त कन भरे छॾिया आहिनि जो हाणे असां बच्चल खान खे इतबार बि नथा ॾेई सघूं। ऐं हाणे त बच्चल खान असांजे मथां इतबार कंदो ई कोन। हा पिराणा, हाणे सफ़ाई ॾियण ऐं वठण जो वक़्तु वियो। हिन सादिक करम खान सां मिली करे जेका असां सां मल कई आहे न, उहा ई मल हिन करम खान ऐं सादिक सां करणी आहे। ऐं हिन करम खान जो गुरूर ऐं तकब्बुर मिट्टीअ में मिलाइणो आहे, मिट्टीअ में। इहो ई सोचां थो पियो। लातू खाना जेकॾहिं असां ढोर वापसि न कयो न त बच्चल खान असांजे गिचीअ में पइजी वेंदो। गिचीअ में पइजी वियो आहे, अञा छा पवंदो? पोइ भला इन जो हल ॻोल्हियो अथई? हाणे हिन मसइले खे ख़तमु नाहे करणो पिराणा। हिन मसइले खे अञा बि ईंगाईंदासीं ऐं हिन करम खान जूं ॾींहं जूं राति जूं निटूं हराम करणियूं आहिनि। मां चवां थो त हिन वक़्तु हल त हली यारनि सां मिलूं। उन्हनि में वरी कहिड़ो कमु अथई? या ख़बर तोखे उते पवंदी। फिलहाल हल त अनवर ऐं ख़मीस सां मिली करे प्रोग्राम ठाहियूं। अचु। माया
हेलो जी जी ॻाल्हायां पियो। हा माया मालिक जी कृपा लॻी पई आहे। सुख शांति अमन लॻो पिया माया। तूं ॿुधाए माया ख़ुशी? हा माया हा ज़रूर मिलंदासीं। अॼु सम्झ में ॻाल्हि आई त उन ॾींहुं तूं मंदर में कहिड़ी देवीअ सां मिलियो हुयो? हा कमला तो सही समझो है। कमला माया ही मिली मूंसां। कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं भला धणी? तुंहिंजो ई ज़िक्र हो कमला। माया सां माया जो ज़िक्र न थियो? कमला तूं मुंहिंजो हाल आहीं ऐं माया माज़ी आहे। ख़बर थी कमला जॾहिं हाल ऐं माज़ी पाण में मिलंदा आहिनि न त ख़ूबसूरत जीवन पंहिंजो सुंदर चहिरो ॾेखारींदो आहे। धणी ईअं न थिए जो माजीअ सां मिली हाल खे बेहाल करे छॾी। न कमला ईअं न चओ। तूं त मुंहिंजे ज़िंदगीअ जी पुल आहीं। कमला तूं हूंदीअ त मां पार लंघी वेंदुसि। तो सिवा जीवन कहिड़ो कमला? तो माया सां ॻाल्हायो आहे? न कमला न। हिन बारे में तूं माया सां ॻाल्हाईंदी। तूं माया खे वठी अचिजांइ घर। मां पंहिंजे जीवन जी ॾोड़ हुनजे हथ में ॾींदुसि। या समझे छा थी पंहिंजो पाण खे? ॻाल्हि ॿुध राणा, पंहिंजी हिन ॾेढरी खे सम्झाइसि। सॼो ॾींहुं हिन मितेरी वटि खुप खोड़े वेठी आहे ऐं वेठी मुंहिंजूं गिलाऊं करे। आईंदा हुन घर में वई न त टंगियूं भञी घर में विहारे छॾींदीसांसि। राणे खे दाऊं छो थी ॾी? खण डंडो भञ टंगू। हाँ त इहा ॻाल्हि आहे न त हाणे तूं ॾिस कहिड़ो तमाशो थी तोखे ॾेखारियां पी। फकीराणी हो छा ठीक करी तू छड मेली मुड़ खुदा जे वास्ते मुड़। फकीराणी मेली मुड़ खुदा जे वास्ते मुड़। हण धूड़ चोरीअ के मुंह में करे छा थी? बाबा मां के समझाए न तो। राणा बचा मूंखे राणा। अरे अम्मा न कर अम्मा सोड़ जो मथो फाटी पंदो। बाबा चओ न पंहिंजी ज़ाल खे। साह न कढी छॾियासीं डाइण जो। मूंसां थी ॻाल्हाए ॾिसी नथो कीअं पई चवे त मूंखे मारे ॾेखार त पूरो न करे छॾियासीं। अम्मा कुछ अकुल कर अकुल। सच में सोरड़ जो मथो फाड़ींदी है छा? मथो फाड़ींदी है छा? हीअ सुधरंदी आ? सोटो हुजे सार त कॾहिं कोई न करे। हाणे ॾियोसि मुंहुं जन्म विच में ॻाल्हायो त डंडो खसे वहाईंदी मूं ते। बस अम्मा बस। हाणे ही अॻिते घर खां कोन निकरदी। भलाई बि इन्हे में अथसि। ऐं टंगू भॻल हूंदुसि त निकरंदी की? निकरी त ॾेखारे मूंखे त टंगू त भञासीं हिन जूं। पुफी त चाहे थी ही घर मुंहिंजे लाइ जेल करे छॾे पर पुफी ईअं कोन थींदई। अरे बस कर हाणे बस कर। मूंखे राणे इजाज़त ॾेई छॾी आहे। तूं हाणे विख पाए ॿाहिरि त वञ। निकर त सही तूं। मीरा होश पंहिंजो न विञाए। इहो ॻाल्हाइण बहितरो उहो बहितरो वरी डंडे में हथ वधई। ऐं हाणे छोरीअ खे को फाड़ो करे विझी त माण्हू त असांखे थुकु हणंदा त हिकिड़ी फूसड़ी मारे ॾेई। भले ऐं हाणे तव्हांखे एॾी मिठी प्यारी आहे न त पोइ पंहिंजी राणी खे सम्झायोसि। जे ॿीहर मूं मितेरी वटि हिनखे ॾिठो आहे न त ॿिन्हिनि जूं टंगियूं भञी छॾींदीसांसि। कहिड़े आज़ार में पइजी वियासीं। हिकिड़ो आज़ार थो लहे त ॿियो थो आज़ार मथो चढ़े। हिन घर में सुकून थींदो ई कोन। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।